थाणो बोला खान में रिपोर्ट करे भाई घनश्याम दास सामनाणी नूरियाबाद के कोहिस्तानी पट्टी लगे कार्य जबल में तालके थाणो बोला खान के मुख्तलिफ गोठन मिठू पालारी, रावल पालारी, बिलावल पालारी, सत्तार पालारी, जुमन पालारी में रिहेबिलिटेशन डिपार्टमेंट सिंध पारा वज़ीर आला सिंध के सलाहकार ज्ञानचंद ईसराणी की हिदायतुन ते फ्री मोबाइल मेडिकल कैंपूं लगाई वयूं। कैंपुन दौरान 226 मरीजन जो तिबी मुआयनो किया वियो, जिनमें मर्द मरीज़ 44, औरतूं 119, नंढड़ा बार 64। कैंप में मुख्तलिफ टेस्टूं पिण कयूं वयूं, जिनमें ब्लड टेस्टूं 72, अल्ट्रासाउंड 13, ECG 5, शुगर, मलेरिया और कारी साई जा टेस्ट शामिल हुआ। गोठड़न पारां वज़ीर आला जे सलाहकार ज्ञानचंद ईसराणी जा थोराइता आहियूं। गोठड़न वधीक साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो वियो त अॼु जे दौर में जॾहिं आम माण्हू इलाज लाइ परेशान आहिनि, तॾहिं घरनि जे वेझो मुफ़्त इलाज जहिड़ी सहूलियत फ़राहम थियणु असां लाइ वॾी नेमत आहे। मक़ामी रवासिन पारां हुकूमत खां मुतालबो कयो वियो त अहिड़ियूं फ्री मेडिकल कैंपूं मुस्तक़बिल में बि जारी रखियूं वञनि त जीअं पासमानदगी सबबि इलाज खां महरूम रहंदड़ माण्हू फ़ाइदो वठी सघनि।